गौर जामा अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब्बू अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध में चरबट राजा वारो कानून हलण लॻो। जिते आम अवाम त महफ़ूज़ नाहे, उते सिंध जा नामर स्कॉलर दीन जो दर्स ॾींदड़ आलिम बि महफ़ूज़ नाहिनि। जिते आलिम ऐं ज़ाकिर सगोरा अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾींदड़ सां बि हालतूं हुजनि, पोइ छा कजे। हुकूमत जी अहिड़ी बेहसियत मोमिनीन हैदर करार ऐं शिया उलमाए किराम जे सख़्त कावड़ जी लहर शायल। हुकूमत जी रिट किथे बि नज़र नथी अचे ऐं पुलिस जी नाअहली खे अञा कहिड़ा सिंग हूंदा। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे जो कुझु महीना पहिरियां अलामा रियाज़ हुसैन अल हुसैनी खां जेका बाबा जे रोड तां कार फुर थी हुई, अॼु वरी उन जे घर जे अॻियां कार चोरी थी वई आहे। उन जे बावजूदि इंतज़ामिया उगूर निंड सुतल। लारकानो जे अवाम खां पोइ आलिम बि चोरनि जे रहम करम ते अहिड़े अमल जी मुदाख़लत कजे या पंहिंजे बेवसीअ ते मातम कजे। शिया उलमाए काउंसिल सिंध जे वाइस प्रेसिडेंट अलामा रियाज़ हुसैन जे दर तां कार जी चोरीअ जे ख़िलाफ़ सिंध जा उलमाए किराम, सहाफ़ी बिरादरी, वकील बिरादरी ऐं सियासी समाजी मज़हबी तंज़ीमूं सॼी सिंध सरापा एहतजाज। उन्हनि घुर कई त आलिम रियाज़ हुसैन अल हुसैनी जी चोरी थियल कार वापसि कराई वञे ऐं चोरनि खे फिलफौर गिरफ़्तार करे लिकियल हथनि खे साम्हूं आंदो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध जे रोडनि ते एहतजाजी धरना लॻाया वेंदा।